नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में पेरूमल पुलिस हथां मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयल खिपरो वासी नौजवान अली हैदर रुंझो जी केस जी कोर्ट सगोरी में पेशी थी है। पेरूमल पुलिस पारां झड़तू मुक़ाबले में शहीद कयल अली हैदर रुंझो जे पीउ मुबारक रुंझो पारां एडिशनल सेशन जज खिपरो जी अदालत में अली हैदर रुंझो जो क़त्ल केस मुलवस पुलिस अमलदारनि ते दाख़िल कराइण जे लाइ कयल दरख़्वास्त जी अॼु बि ॿुधणी थी गुज़री है। एडिशनल सेशन जज खिपरो अदालत में दरख़्वास्त में जवाबदार ॼाणाए साबिक़ SSP सांगड़ ज़ीशान सिद्दीकी, अगूणो SHO खिपरो गुलज़ार मरी, साबका SHO पेरूमल इसाक संग्रासी, पेरूमल अमलदार अलन अब्बासी, अगूणो SHO खाई शरीफ जमाली, अयाज मरी ऐं ॿियनि जा वकील पेश थी कोर्ट में पंहिंजा वकालतनामा पेश करे मोहलत घुरी, जंहिं ते अदालत सगोरी खेनि हिकु ॾींहं जी मोहलत ॾींदे सुभाणे 19 जून ते समूरी धुर ॼाणायल जवाबदारनि खे पेश करण जो हुकुम ॾींदे सुनवाई सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। ॿिए पासे झड़तू मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रुंझे जे पीउ मुबारक रुंझे समेत अली हैदर जदोजहद कमेटी जा अॻुवान पिणु कोर्ट में हाज़िर हुआ।